जहर जिंदगी कॾहिं खां अहिड़ा ठाहूका थी विया आहियो जो मुंहिंजे हुकुम खां बग़ैर गफ़ार ख़ान जी उतार ते वञी हमलो कयो। हुनजे साले खे ज़ख़्मी करे मोटी था अचो। तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे हाकिम खान जो तुंहिंजा हमरा तुंहिंजो प्लान करे आया। कमाल खान तुंहिंजा माण्हू जॾहिं छुड़वाग बणिजी वञनि ऐं तुंहिंजे चवण खां बग़ैर कमु कनि, छा तूं उन्हनि खे बख़्श करे सघीं थो? इन्हनि तुंहिंजो प्लान कयो आहे, तुंहिंजो सिर फ़ख़्र खां मथे हुजणु घुरिजे। बस कमाल खान बस, इहो असांजो पंहिंजो मसइलो आहे। इन विच में तूं न अच, न वरी मुंहिंजे हमराहनि जी पुठ भराई कर। बाबा साईं, जेकॾहिं मूंखे इहा ख़बर हुजे हा त मां हिननि खे कॾहिं वञण ई न ॾियां। बाबा साईं कमाल खान ज़ोर रखियो। कमीना कंहिं जाइ जा कमाल खान ज़ोर रखे त तव्हां वञी कंहिंजो खून कयो। खून कंदो ऐं माण्हू मारींदो, बेग़ैरत इंसान। तव्हां में जोरियत कीअं आई? सुभाणे जेकॾहिं उते वठो वठां थिए हा ऐं ॿ टे खून थी पवनि हा, उहे खून कंहिंजे खाते में लिखिया वञनि हा। खणी जो गोलियूं कमाल खान हलायूं, पर उहो समूरो इल्ज़ाम असां मथां अचे हा। हाकिम खान, तव्हां असांजी हिन कार्रवाई जो ग़लति मक़सदु पिया कढो। मुंहिंजो मक़सदु अदा खे इहो सम्झाइण जो हुयो त जेकॾहिं तूं हिते अची हमलो करे सघीं थो त पोइ हाकिम खान बि एतिरो कमज़ोर न आहे। उहो तुंहिंजी औताक मथां ऐं तुंहिंजे मथां हमलो करे सघे थो। मां तोखे केतिरा भेरा चयो आहे त मुंहिंजे वञण खां पोइ लापरवाही न कंदो कर, पर तूं ॻाल्हि खे सम्झी कोन थो। बाबा साईं, आमिर हद खां वधीक ज़ोर रखियो ऐं ज़िद करे वेही रहियो। चई त न त मां ओताक जे ॿाहिरां वेही रहंदुसि। जेकॾहिं तो उनखे अंदरि अचणु ॾिनो हो न त पोइ ओताक में सुम्हारे छॾीसां। तव्हां छा था सम्झो बाबा साईं त मूं घटि कोशिशि कई हूंदी? इहो बि सुठो थियो जो हमरा सुजाग हुया। उनजे हिकिड़े फायर करण ते चारनि तरफ़नि खां फायरिंग शुरू थी वई ऐं पोइ हू वाइड़ा थी भॻा। पर जेकॾहिं इहे फायर न थियनि हा न त हू ओठे खे छॾाइण जी पूरी पूरी कोशिशि कंदा। बाबा साईं, न ओठे खे ज़िंदा रखण मां को बि फ़ाइदो न आहे। हाणे हिनखे मारे छॾिजे। बाबा साईं, ओठे खे मारण खां पहिरियों मां उनसां मिलणु चाहियां। रबन, ओठे सां मिलण लाइ तोखे केर बि रोके कोन थो, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखजां, मता तूं जज़्बात में अची ओठे जे मथां को कदम खणी वेही रही। ओठे जो मौत त पको आहे, पर जेसिताईं कमाल खे ॿधी हिते खणी ओठे सां गॾु नथा मारियूं न, तेसिताईं ओठे खे मारण ओठे सां नाइंसाफ़ी हूंदी। ईअं न थींदो बाबा साईं जो तव्हांजी इजाज़त खां बग़ैर इन ओठे खे पूरो कयां। हलो, रबन खे वठी वञी ओठे सां मिलाईसि। हाज़ुर बाबा साईं, अचो रबन। कमाल खान, मां ताक़त जो मुज़ाहरो करणु नथो चाहियां, मां सिर्फ़ु मसइले खे हल करणु थो चाहियां। कोशिशि कयां थो त तव्हांजी ज़िंदगी बचायां। तव्हां हिन दुश्मनीअ खे क़ौमी दुश्मनीअ तरफ़ धिकियो पिया। तारीख़ गवाह आहे, तव्हांजे साम्हूं हिन धरतीअ मथां केतिरनि क़ौमी जड़नि जा सबूत पयल आहिनि। सवनि जे तइदाद में खून थिया, रत जा दरिया वही निकिता। सालनि ताईं ॿिन्ही कबीलनि जा हथियार हिक ॿिए जे मथां सिधा रहिया। खोड़ मज़लूम माण्हू रत में रंगिजी विया। आख़िर उन्हनि जो नतीजो छा निकितो? न फ़ैसिलो, न आईं ॻाल्हियूं। जॾहिं असांजो अंत ॻाल्हियूं ई थियणियूं आहिनि त पोइ नाहक रत छो आयो वञे? केतिरई मज़लूमनि जा लाश
रत में लाल कया हुया। बेहतर इहो ई थींदो त इन ई मसइले खे वधाइण खां अॻु पहिरियों ॻाल्हियूं कयूं वञनि। तव्हां त ॻाल्हियुनि ज़रे जहिड़ो ख़तमु करण जी कोशिशि कई, पर छा अधु वॾो राज़ी थींदो? जेकॾहिं गफ़ार खान राज़ी न थियो त हू अॻिराई बि कान कंदो। पर तव्हां ॻाल्हियुनि जो रुख बंदूकुनि जे तरफ़ धिके छॾियो आहे। बाबा साईं, हाणे गफ़ार खान त ॻाल्हियुनि में कोन ईंदो। ज़ाहिर आहे कमदार, अॻिराई असांजे तरफ़ खां थियल आहे ऐं जवाब में कार्रवाई हू बि कंदो। गफ़ार खान एॾो कमज़ोर न आहे जो माठ करे हू बि वेही रहंदो। हाणे तव्हां सिर्फ़ु ॻोठ ऐं ॻोठाणनि जो बचाव कयो। ॻोठ जे तरफ़ ॿाहिरि निकिरी हाणे कंहिं मथां हमिलो न आहे करणो, सिर्फ़ु असांखे इंतज़ारु करणो आहे गफ़ार खान कॾहिं ऐं कीअं तूं कार्रवाई करणु चाहे। उठा सही सही ॿुधाए, मीरा तुंहिंजे कब्ज़े में आहे। रपन, मां तुंहिंजी मीरा खे अख़बार न आहे कयो। कूड़, सरासर कूड़। रपन, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। तुंहिंजी मीरा मुंहिंजे हमराहनि वटि तरसियल आहे, पर हू पंहिंजी रज़ा ख़ुशी सां उते रहियल आहे। मां उनजे मथां को बि ज़ोर न रखियो ऐं न वरी मां उनखे अगवा कयो आहे। पर मीरा खे मां मौत जे मुंहं मां ॿाहिरि कढियो आहे। उन वक़्तु जेकॾहिं तूं मीरा सां मिली हा, जंहिं वक़्तु हू मूं सां लावारिस थी मिली हुई, उनखे मूं सहारो ॾिनो ऐं तूं चईं थो त मां उनखे अगवा कयो आहे। न उठा न, तुंहिंजी इन ॻाल्हियुनि मथां मूंखे त बहाना बि एतबार न आहे। जेकॾहिं तोखे एतबार नथो अचे त पोइ सम्झी छॾ त मीरा खे मां अगवा कयो आहे। मां तोखे मीरा जो ॾस कोन ॾींदुसि, पोइ भली तूं मूंखे गोली हणी छॾ। गोली तोखे मां न, पर रईस गफ़ार खान पंहिंजे हथनि सां हणंदो। मूंखे गोली केर बि हणे ऐं मुंहिंजी मौत कंहिंजे बि हथां थिए, पर मां पंहिंजे अमरान खे चई आयो आहियां, मां वापसि अचां या न अचां, मुंहिंजी मौत बि थी सघे थो, पर मीरा वापसि न अचे। तोमें इन्ही कमीनाइब जी उम्मीद रखी सघिजे थी। उठा हाणे मूंखे इहो ॿुधाए त तूं मीरा खे वापसि कीअं कंदे? जेकॾहिं तूं मूंखे हितां आज़ादु कराईंदे त मां तोखे वठी हली मीरा सां मिलाईंदुसि। न उठा, इहो त नामुमकिन आहे। छो त मीरा खे तूं ख़्याल में कढी छॾ। मीरा तुंहिंजी सोच खां तमामु परे आहे। मां त तोसां शादी करण जे लाइ तयारु आहियां, पर कुझु मुंहिंजा शर्त ऐं कुझु मुंहिंजी सोट जा शर्त आहिनि। काका, मुंहिंजो शर्त इहो आहे त तूं मूंखे कार वठी ॾे। मुंहिंजो सको चाचो मूंखे कॾहिं गॾा गाॾो बि न वठी ॾेई, हिन वरी मोतबर खे कार वठी ॾींदो। छोरा, तूं वात बंदि कोन कंदे छा? चाचा, तूं अची ॾाड़ी में शादी कंदे? बस अॻिते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजां माई। जेकॾहिं हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाई न त हिन मिल्कियत मां तव्हांखे रुपयो बि कोन मिलंदो। छोकरनि ते अजा नाराज़ तूं न थी, पहिरियां तूं शर्त पूरा कर, बाक़ी त इहे खिलंदा ई रहंदा। ठीकु आहे, मां अॼु तुंहिंजा शर्त पूरा कयां, पोइ सुभाणे पाण निकाह कंदासीं। चाचा, तूं इन सां सच में शादी कंदे? अरे हेॾे बाक़ी छा आहे, तूं सभु मज़ाक बि सम्झी छा? जेकॾहिं तो शादी कई त असांजो छा थींदो? मां पहिरें ई पातरनि में आहियां, पोइ खणी सवाइ लॻंदा। अरे जेकॾहिं तूं अकुलु कंदे ऐं तूं सां जीअ में जीव मिलाईंदे न त फ़ाइदे में बि थिए। पोइ जी चवां चाचे खे बंदूक हणी। अरे तूं ईअं कोन सुधरंदे। कुर्बानी बचा बचा निभागा चंद्रा के जाए। रात ओठे खे छॾाइण जे लाइ आया हुआ, पर सॼे ॻोठ में वटवटा थी वई। ख़ुदा कंदो अॼु न सुभाणे ओठे खे ज़रूरु छॾाए वेंदा। वारिस चए पियो त रईस ओठे खे ज़ंजीरनि में जकड़े छॾियो आहे। जेकॾहिं छॾाइण जे लाइ ईंदसि बि सही, तॾहिं बि छॾाए कोन सघंदसि। इहा त मूंखे बि ख़बर आहे त रईस केॾो ज़ालिम आहे। ज़ालिम रईस न, पर ओठो आहे। रईस त ग़रीब ॻोठ वारनि जी मदद करणु थो चाहे। ओठे खे मारण सां छा ॻोठ वारनि जो भलो थींदो ऐं उहे शाहूकार थी वेंदा? तोखे त दिमाग़ में लिट भरियल आहे, अलाए छा। कुझु अकुल कर छोरी, इहो तूं छा थी ॻाल्हाईं? पोइ ग़लति त कोन थी चवां।
ओठे जे मरण खां पोइ ग़रीब ॻोठ वारा सुख जो साथ खणंदा ऐं तूं थी सम्झी त शायदि ओठे जे पेट में खज़ानो आहे। रईस ओठे खे मारे हुनजो पेट चीरे सॼो खज़ानो माण्हुनि में विराईंदो ऐं हू अमीर थी वेंदा। सदाई छोरी तूं उबतियूं ॻाल्हियूं कंदी आहीं। मां थी चवां त ओठे खे मारण सां कंहिंजो बि कोई फ़ाइदो न थींदो। सिर्फ़ु तव्हांखे छो न, तव्हांखे असांजो ही घर ऐं ज़मीनूं सुजनि थियूं ऐं ओठे जे मरण खां पोइ तव्हां इन्हनि ते कब्ज़ो कंदो, तॾहिं त तव्हां ओठे खे मारण था चाहियो। हा हा, तूं जीअं सम्झी थी न ईअं ई आहे। पहिरें नंबर जा तव्हां बेवकूफ़ आहियो। तव्हांखे इहा ख़बर नथी पए त कमाल खान चाहे छा थो। रेस गफ़ार खान असांजे उताक में दाख़िल थियो आहे। असां त सोचो त पलांत करे अचूं। जेकॾहिं रेस गफ़ार खान असांजी उताक में दाख़िल थियो आहे त उनजा हमरा असां वटि ॿधल आहिनि। उन करे हू होश विञाए हिते पहुतो। पर असांजा हुन वटि कहिड़ा हमरा आहिनि जंहिंखे तव्हां छॾाइण विया आहियो? कमाल खान चयो त ओठे खे छॾाए था अचूं। कमाल खान खून करण थो चाहे। हू पंहिंजी दुश्मनी असांजी ॻिची में विझण थो चाहे। इहो त असां बि सम्झूं था कमदार वॾा। जेकॾहिं तव्हां इन ॻाल्हि खे सम्झो हा त कमाल खान जी फूशर ते हथियार खणी गफ़ार खान जी उताक ते कॾहिं बि चढ़ाई न कयो आहे। कमदार जेको थियो उनखे तव्हां छॾियो, ॿीहर इहा ग़लती न थींदी। जेको थी गुज़रियो उनखे असां त छॾे ॾियूं, पर रईस गफ़ार खान कॾहिं बि न छॾींदो, छो त हुनजो सालो ज़ख़्मी थियो आहे। पलांद में हू सख़्तु क़दम खणंदो। इन करे तव्हां सभिनीनि खे होशियारीअ सां रहणो पवंदो। केर बि लापरवाही न करे। कमाल खान पंहिंजे मक़सद में कामयाब थी चुको। हाणे थींदी रत जी रांदि शुरू। मालिक साईं असांजे रईस ॾे ख़ैरु करे। जेकॾहिं उनखे कुझु थियो त असां सभु यतीम पढ़जी वेंदासीं। हाकिम खान वारा असांजी गैरत ते हमिलो करे विया आहिनि। ख़बर नाहे रईस असांजो ख़ामोश छो आहे ऐं छा करण वारो आहे। पलांद में असांखे सख़्तु क़दम खणणो पवंदो वारस, छो त अॼु इहे उताक में दाख़िल थिया त सुभाणे इहे घर में बि दाख़िल थींदा। जेकॾहिं हू घर में दाख़िल थींदा छा हू हितां ज़िंदा वापसि वेंदा? इन ई जे करे त चवां थो त पलांद में सख़्तु खां सख़्तु क़दम खणो। इहो ख़बर पए न हाकिम खान खे ऐं उन्हनि जे माण्हुनि खे त असां उन्हनि खां घटि न आहियूं। हाणे रबन खे पाण सां मिलाइणो पवंदो। ख़बर नथी पवे त रबन वते थो अलाए छा कंदो। मूं सौट शादी तारीख़ ॿधी छॾी आहे। इहे कीअं न मूंखे ॿुधायो थी। मां मोड़ वठी अचां, गाना वठी अचां के मेहंदियूं लायां। वात पटिया तोसां शादी कोन थी कयां, नूरे सां शादी कंदमि नूरे सां। इहा असांखे पहिरीं ई ख़बर हुई त मामा असां खां वधीक निभागो आहे। ईअं थियण कोन ॾींदसि। छा कंदे? जेकॾहिं न तूं नूरे सां शादी कई न त मां 1000 रुपए ख़ुदकशी करे छॾींदुसि। सच में बाबा? इहो मुंहिंजो वाइदो आहे। इन ॻाल्हि खे तव्हां मज़ाक न सम्झो। पीरू मामे वाइदो कयो आहे त ज़हर पींदुसि। असांजे घर में ज़हर जी बोतल बि न आहे। इहा असांखे वरी हथु करणी पवंदी, न त मामा जो वाइदो कूड़ो थी पवंदो। इहो तूं खुटको ई न कर। मां अॼु शहर वञी ज़हर जी बोतल वठी थो अचां। तव्हां मुंहिंजा सॼण आहियो या दुश्मन? सॼण आहियूं मामा, सॼण। तूं हाणे वाइदे खां न फिरजांइ। तूं जे वाइदे खे पालण लाइ मामा असां ज़हर जी बोतल हर हाल में हथु कंदासीं। ॾियो त ख़बर इहो हिनखे अॼु प्यारींदो या सुभाणे? इहा ज़हर जी बोतल बाबा तुंहिंजे निकाह वक़्तु पीअंदो। कीअं बाबा? अबा इहो उन वक़्तु सोचबो। मता मामा मता वाइदे खां फिरो हुजी। मासी सुलक्षणी खे करे ॾेखारींदासीं त मामू असांजो घटि न आहे। मेरा मां वञा थो त मां तुंहिंजो द्रोही आहियां, पर एतिरो वक़्तु मूंखां नाराज़ न थी रही सघी। रबन तूं मुंहिंजे किरदार मथां शक कयो जॾहिं त मां तोखे बचाइण जे लाइ बदनाम थी वियसि। हा मेरा, मां सम्झां थो। जेकॾहिं सम्झी हा त मूं मथां कॾहिं बि शक न करी हा। रबन मूंखे कसम आहे तुंहिंजी मोहब्बत जो। मीरा मरी त सघे थी पर तुंहिंजी इज़त खे कॾहिं बि कान लॼाईंदी। मीरा हल हली रईस सां था मिलूं, ॾिसूं था त छा थो चवे। औलाद लाइ कुझु सोचियो बि अथई या सभु कुझु दरगुज़र करे सबुर जी ॻाल्हि कंदो? रेस त सब्र जी ॻाल्हि कंदो, छो जो त रेस रत वहाइण ई नथो चाहे। रत वही चुको आहे जावेद। अञा रईस केतिरो सबुर कंदो? हाण वक़्तु अची वियो आहे जवाब ॾियण जो। वारिस जो मौला वारिस आहे। इन्हनि दुश्मननि खे निधड़को करे मारणो आहे। हल जावेद, हल हली रईस खां पलांत जी इजाज़त था घुरूं। अच अच। ॿुधायो कमाल खान, मूंखे हिते छो वठी आया हो?
बख्शू मां तो खे न करे ते वठी आयो जो मूंखे तुंहिंजूं वफ़ादारियूं ख़रीद करणियूं आहिनि। उहे तव्हां ख़रीद नथा करे सघो कमाल खान। बख्शू हिते हर शइ विकाम बि आहे, रुगो मुल्ह सही लॻे। तूं ॿुधाए हाकिम खान वटि तोखे छा मिलंदो आहे? जेतिरो मिले थो उन मां घर जो गुज़र सफ़र थी थो वञे, बाक़ी पाण वधीक लालच नयूं रखंदा। घर जो ख़र्च तव्हां ओसि ताईं हलाए सघो था जेसि ताईं तव्हांजे जिस्म में ताक़त आहे। जॾहिं इहा ताक़त ख़तम थी वेंदी उन खां पोइ ॿुधा तुंहिंजो छा थींदो? तूं पंहिंजो घर किथां हलाए सघंदे? पोइ मालिक सां ई भलाई कंदो, जेको हिन वक़्तु ॾिए थो पोइ अॻिते बि ॾींदो। पर कुझु टारे रखण बि लाज़मी आहे बख्शू। तव्हां पंहिंजे मक़सद ते अचो कमाल खान, खुली ॻाल्हि कयो। पहिरियां तव्हां पंहिंजी क़ीमत ॿुधायो, कमु मां तव्हांखे बाद में ॿुधाईंदुसि। केतिरा ॾेई सघो था? 10 लख। ये काफ़ी आहिनि तुंहिंजे लाइ? 10 लख? ये वधी बि सघनि था। हुकुम कर, मूंखे छा करिणो आहे? कमु मां तव्हांखे वक़्तु अचण ते ॿुधाईंदुसि। पहिरियां तव्हां मूंसां वाइदो कयो त तव्हां मूंसां धोखो न कंदो। हाकिम खान खां वधीक तव्हां मूंसां वफ़ादारी कंदो। जेकर ज़रूरत पई त तव्हां मुंहिंजे करे हाकिम खान जे मथां गोली हलाए सघो था। ठीकु आहे कमाल खान, मुंहिंजूं वफ़ादारियूं तव्हां सां हूंदियूं, पर मुंहिंजो क़दुरु करणु तव्हांजो फ़र्ज़ु हूंदो। कमाले माण्हू जे मूं वटि क़दुरु आहे, हिन ॻाल्हि खां बेफ़िक्र रह। मां तोखे अॾे छॾींदुसि। मां कमाल खान जी नियत खे सम्झी वियो आहियां सूबेदार। बाबा साईं, इहो ई त मां तव्हांखे पहिरीं ई चयो त कमाल खान असांखे पंहिंजी दुश्मनीअ में धिकण थो चाहे। वधीक तव्हां वॾा आहियो, सम्झी सघो था। अकुल कोको त न आहे कंहिंजे दिमाग़ में ठोकियां। हिकु ज़ालिम शख़्स जे करे गफ़ार खान जहिड़े मोज़िज़ माण्हूअ सां मां दुश्मनी नथो करे सघां। बाबा साईं, पोइ गफ़ार खान खे ॻाल्हियुनि तरफ़ वठी अचो न। इन खां पहिरियां घणी देरि थी वञे ऐं असांजे विच में रत जी रांदि शुरू थी वञे। हाकमदार, मां इहो ई सोचियो आहे त तव्हां अॼु जो अॼु वञी गफ़ार खान सां मिलो ऐं ॻाल्हियुनि लाइ राज़ी करे पोइ मोटी अचो। ॻाल्हियुनि में कमाल खान जे वापसि जी घुर कंदो। बाबा साईं, पोइ मां छा चवां? इहे ॻाल्हियूं साम्हूं तय थींदियूं। तूं सिर्फ़ु गफ़ार खान खे ॻाल्हियुनि में राज़ी करे ऐं मूं वटि वापसि अच। हू सिर्फ़ु हिकु चकर मूं वटि अचे, मां उन ॾे वञण लाइ तयारु आहियां। वञणो कॾहिं आहे बाबा साईं? हींअर हिन वक़्तु मां नथो चाहियां त पलांद में को गफ़ार खान सख़्तु क़दम खणे असांजे विच में ॻाल्हियुनि जो रस्तो बंदि थी वञे। इन जे करे चवां थो त तूं वञी रेस गफ़ार खान सां मिल। हाज़ुर बाबा साईं, मां कोशिशि कयां थो, ईअं ई थींदो। मां घरां तयारु थी वञां थो। अकुल कोको त न आहे उन जे दिमाग़ में ठोकियां। मामा, ही छा पियो करे? हे तॾो विछायां पियो, तॾो। बाबा, केरु मरी वियो आहे? मुंहिंजी मोहबत जो जनाज़ो निकितो आहे, उहो बि तव्हांजी अखियुनि जे साम्हूं। तव्हां छा चयो त केरु मरी वियो आहे? बाबा, जेका तो सुलझणी खे ज़हर वारी धमकी ॾिनी न, उन माई ते उहो असर करे वियो। छोरा, इहो तूं सच चवीं थो? कसम सां बाबा, कसम सां। जेकॾहिं मामा ज़हर पींदो न त पोइ माई हथिकी थी वेंदी। ज़हर पींदुसि त खुरड़ी कान हणंदुसि, पोइ इहा माई कीअं हथिकी थींदी? मामा, ज़हर वारी बोतल में ज़हर न हूंदो, पाणी हूंदो। तूं उनखे पी करे ड्रामो कजांइ। इहा तव्हांजी सलाह सही लॻे थी। फ़िलहाल तव्हां ज़हर वारी बोतल में पाणी विझी अचो, उहा ज़हर पी मां फत कंदुसि ऐं तव्हां माई ते दामान कजो त इन खून जो केस तुंहिंजे मथां कंदासीं। पोइ माई मजबूर थी पवंदी ऐं शादी खां हथ खणी वेंदी। इहो आइडियो तुंहिंजो सही आहे पीरू, इन ॻाल्हि ते बि अमल कयूं था। का ज़हर जी बोतल हथु करो। न न, ज़हर न, का बोतल खणी अचो, हुन में पाणी विझी ॾियो तो मां माई खे ॾेखारियां जीअं।
मूं जेतिरो दरगुज़र कयो हाकिम खान ओतिरो ई अची असांजी गिचीअ में पियो आहे। पर हाणे पलांद अहिड़ो करणो आहे जो हाकिम खान जूं वायूं पताल थी वञनि ऐं हू गोॾनि भर अची मुंहिंजे कदमनि में किरे। अहिड़ी जवाबी कार्रवाई कंदासीं, रुगो तव्हां असांखे हुकुम ॾियो। हर जवाब भरपूर ॾियणो आहे। उन करे पाण सां गॾु रबन खे बि वठी हलणो आहे। असां 4 टोला ठाहींदासीं ऐं 4 टोला ॻोठ खे हर पासे खां फिरी वेंदा। उन खां पोइ पहिरियां हिकिड़ो टोलो हमलो कंदो ऐं ॿिया 3 टोला ख़ामोश हूंदा। पोइ हाकिम खान वारनि खे पक थी वेंदी त हमलो सिर्फ़ हिक तरफ़ खां थियो आहे। त पोइ हाकिम खान पंहिंजी पूरी ताक़त उन तरफ़ लॻाईंदो ऐं पोइ 3 टोला पंहिंजी पूरी ताक़त सां ॻोठ में दाख़िल थी वेंदा ऐं पोइ हाकिम खान जी औताक में घिड़ी न रुगो कमाल खान खे ॿधी खणी अचणो आहे, पर उन सां गॾु हाकिम खान खे बि ॿधी खणी ईंदासीं। बाबा साईं, ॻोठ जे चइनी तरफ़नि खां दाख़िल थियण जे लाइ असांखे अञा वधीक माण्हुनि जी ज़रूरत पवंदी। उन्हनि माण्हुनि जो बंदोबस्त मां पाण कंदुसि। जावेद, हिकिड़े टोले जी अॻुवाणी तूं कंदे, ॿिए जी वारस तूं, 3 टोले जी अॻुवाणी रबन कंदो ऐं 4थे टोले जी अॻुवाणी मां पाण कंदुसि। बाबा साईं, तव्हांजो हलणु लाज़मी त न आहे। कालो, मां औताक में वेही दुश्मन जो तमाशो ॾिसण वारनि मां न आहियां, पर दुश्मन जे घर में घड़ी उन जो सीनो परूण करण वारनि मां आहियां। हाकिम खान शायदि असांखे हलकड़ो समझी वेठो आहे, पर हाणे उनखे गफ़ार खान जी ताक़त ॾेखारणी पवंदी। मीरा नोठे जे कब्ज़े में आहे ऐं मां नोठे सां मिली आयो आहियां। इहो ज़ालिम बि क़ैद में आहे। जेकॾहिं इहो मरी पियो त पोइ मीरा बि ज़िंदा वापसि कोन अची सघंदी। मीरा खे त हर हाल में मां ज़िंदा वापसि आणींदुसि। पोइ त तुंहिंजे पीउ ऐं भेण जो कातिल बि इहो ई ओठो हूंदो। जीअं बाबा जो कातिल इहो आमद आहे। उनखे न ओठे ई त ॿुधायो हूंदो त उनजी धीअ खे असां ई मारियो आहे। हा मां इन अहमद खे त कंहिं वक़्त बि पूरो करे सघां थो, पर असल मसइलो आहे इन ओठे जी क़ैद मां मीरा खे छॾाइण जो। ओठो वॾो ज़ालिम आहे ऐं हिन वक़्तु हू रईस गफ़ार खान जी क़ैद में आहे। उतां तूं मीरा जो ॾस कीअं पुछा कंदे उन खां? ओठे खां उतां आज़ाद करणो पवंदो आहे। मां पुट, पोइ त रईस बि तुंहिंजो दुश्मन थी वेंदो। जेकॾहिं मीरा खे छॾण लाइ पूरी दुनिया मुंहिंजी दुश्मन थी बीहे न, पोइ बि मूंखे ॾुख कान थींदो मां। और जेकॾहिं मीरा खे कुझु थियो त मां पाण खे माफ़ कॾहिं बि कोन करे सघंदुसि। इन करे मूं सोचियो आहे त उतां ओठे खे आज़ाद कराईंदुसि ऐं ओठे तां मीरा खे आज़ाद करे पोइ कंदुसि इन खे पूरो। मामा, टोलेदार अची वियो। अरे छोरा, मूं तोखे चयो हुयो त बोतल ख़ाली ज़हर वारी ॾे, उनमें पाणी मिलाया। तूं वरी सची पची वारी ज़हर खणी आयो आहे। पाणी आहे मामा, पाणी। तो मथां मूंखे एतबार न आहे। उते पुट पीरू, तूं चेक करे ॾिस, ज़हर आहे या पाणी आहे। हाज़ुर बाबा, हेॾे कर। वाह रे बाबा वाह, इश्क तूं करी ज़हर वरी मां चेक कयां। मूंखे कहिड़ो लाचार आहे, जेकॾहिं हिन में ज़हर हुजे ऐं मूंखे कुझु थी पए त पोइ। हेॾे कर, मां थो पियां। ही ॾिसो, कारनि में। छोरा, हाणे मूंखे पक थी वई त इन में ज़हर न पाणी आहे। जमल मां चवां न इन में पाणी भरे पोइ मूंखे वापसि ॾिजो।
बाबा तू पाण जज्बात में अची ज़हर पी जा पोइ छोकिरी तोखे पाणे मिंथू कंदी जेकर मिंथू न करे त पोइ सॼी बोतल पी करे उनजी आंगुर ते फटकण शुरू कजांइ पोइ इहा सुलक्षणी नूर खे छॾे तोसां निकाह कंदी। इहो त सही आहे पर सुलक्षणी काॾे वई नज़र नथी अचे। नूरे सां शार वई आहे शादी जी ख़रीदारी करण मामा। बंदूक लॻाई ने नूरे खे मुंहिंजी महबूबा जे मथां धाड़ो आयो अथई। कुंवार खे ख़रीदारी भले नूरो कराए पर सुलक्षणी जो निकाह असां तोसां कराईंदासीं। छोरा इहा ज़हर वारी बोतल पाण वटि संभाले रख मां पाण ई तोखां वापसि वठंदुसि। हाज़िर मामा रखां थो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।